असां सां गॾु आहे मोहतरमा नौशाबा रूंजो। ही ताना छा ॾिनऊं तोखे? सर चऊं छोकिरियूं ॿाहिरि निकिरंदियूं ख़राबु थी वेंदियूं। अच्छा। ॿाहिरि जो माहौल ॾिसंदियूं हा। ऐं त उहो ख़राबु थी वेंदियूं ऐं उहो जेकी कम वारी छोकिरियूं उहे ॿाहिरि निकिरंदियूं पोइ पसंदि जूं शादियूं कंदियूं। हा। वञी ऐं असांखे बदनाम कंदियूं। हा। ऐं पोइ हे ॿार ॾिसंदियूं त चङनि ख़ासनि जो इहो ई चवणो हो त पोइ असांजे फैसलनि में ईंदियूं ऐं उते दख़ल अंदाज़ी कंदियूं। हे पाण ॻाल्हाइण जहिड़ियूं थी वेंदियूं। निकिरणो आहे त निकिरणो आहे। अच्छा। हा बसि हाणे ॿाहिरि निकिर पंहिंजी ज़िंदगी ठाह ऐं पंहिंजे बचनि जी ऐं बसि निकिर दुनिया खे छॾ। पोइ बसि आस्ते आस्ते सही थी विया। पाणे ॻाल्हायूं आया विया बसि हाणे शुक्र अलहमदिल्ला वेठा आहिनि। अॼु बि असां बीमारी जी ट्रेनिंग ते वियासीं। ऐं सुबुह जो 8 बजे निकिरी वियसि। पुठियां घर में ॿारनि जी मानी टिकी अमीअ कई। सियासत जो शौक़ु आहे? जी सर हा बिल्कुलु आहे। सर मूंखे शौक़ु छा लाइ थियो आहे? मूंखे इन लाइ थियो त हाणे असांखे अॼु सुधी ख़बर कोन्हे त असांजो यूसी चेयरमैन केरु आहे। न असां वटि ॾुखीअ में अचनि न सुखीअ में अचनि न को कारण। हाणे असां पूरो साल थियो असां वटि लाइट वई आहे। लाइट आहे कोन का ऐं रोड न आहे। पाणीअ जी सहूलियत न आहे कुझु कोन्हे। ऐं स्कूल इहे डैमेज थिया आहिनि घटियूं। इहे बरसाति पए थी त असां खटुनि ते चढ़िया जीअं ॿेड़ीअ में वेहे न माण्हू ईअं असां ॿेड़ियुनि ते वेठा आहियूं। हेठि एतिरो पाणी कीअं लहूं। लीडर टीवी जे प्रोग्राम इंटरव्यू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं असां जनाब हज़रत मोहम्मद अली जिन्ना उर्फ़ क़ाइदे आज़म जे शहर झिरक जी वसंदी में वेठा आहियूं। असां सां गॾु आहे मोहतरमा नौशाबा रूंजो। नौशाबा रूंजो लकनि मां लंघंदी ताना पार कंदी सभु ॾुख दर्द विसारे हिकिड़े अहिड़ी रस्ते ते काहे पई जो हाणे सभु ताना ॾींदड़ उन जे राह जा राही आहिनि। सभु ताना ॾींदड़ उन जा राह जा मुसाफ़िर आहिनि। ऐं नौशाबा हिन नंढड़े ॻोठ में हिकिड़ो उत्तम आवाज़। नौशाबा हिकु नंढड़े ॻोठ में हिकु वॾो सबक़ु। हे नौशाबा उन सां ॻाल्हाईंदे नौशाबा जी वालदा सां ॻाल्हाईंदे नौशाबा जे वालिद साहब सां ॻाल्हाईंदे अहसासु थिए थो त माण्हू किथां शुरू करे त बाक़ी सभु शयूं जेके आहिनि सानवी आहिनि। छा लतीफ़ चयो सूर्य मरी सोभ खे त दिलि जा वहम विसार। सो जे तव्हांखे किथे पहुचणो आहे त अवल पंहिंजे दिलि में अव्हांजी होरा खोरी जेका आहे उहा विसारियो। माण्हुनि जा ताना टुनका विसारियो। माण्हू गिला कंदा गीबत कंदा अॼु कंदा सुभाणे न कंदा उहा विसारे छॾियो। अचो त पंहिंजी न्याणी पंहिंजी भेण पंहिंजी अदी नौशाबा सां ॻाल्हायूं। नौशाबा रूंजो शादीशुदा आहे। नौशाबा रूंजो हिन कैमरा जे पुठियां खे जेका दीवार नज़र अचे थी इहा हुनजे महिनत मां ठहियलु उहो घरु आहे जिते हू पाण पंहिंजे वर सां पंहिंजे बचनि सां पंहिंजे वालदेन सां रहे थी। अचो त उन सां ॻाल्हायूं। अस्सलाम वालेकुम। वॾी महिरबानी असांखे टाइम ॾियण जी ऐं मूंखे बेहद ख़ुशी आहे। तव्हां चाहियां बि थो तव्हां पंहिंजे भेणुनि सां नियाणियुनि सां धीउरुनि सां जिथे किथे मिलां ॻोठ जूं हुजनि शहर जूं हुजनि पढ़ियल हुजनि न पढ़ियल हुजनि। सभ खां वल मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए ऐं अॼु ॻाल्हि ई उबती थो शुरू कयां। ही ताना छा ॾिनऊं तोखे? सर चऊं छोकिरियूं ॿाहिरि निकिरंदियूं ख़राबु थी वेंदियूं। अच्छा। ॿाहिरि जो माहौल ॾिसंदियूं ऐं त उहो ख़राबु थी वेंदियूं ऐं उहो जेकी कम वारी छोकिरियूं उहे ॿाहिरि निकिरंदियूं पोइ पसंदि जूं शादियूं कंदियूं। वञी ऐं असांखे बदनाम कंदियूं। ऐं पोइ हे ॿार ॾिसंदियूं त चङनि ख़ासनि जो इहो ई चवणो हो त पोइ असांजे फैसलनि में ईंदियूं ऐं उते दख़ल अंदाज़ी कंदियूं। हे पाण ॻाल्हाइण जहिड़ियूं थी वेंदियूं ऐं हिननि खे ॿाहिरि कोन्हे इजाज़त न आहे ॾिनी वई। असां वटि इहो ई आहे त माना छोकिरीअ खे हक़ु न आहे ॾिनो उनजो हक़ु खाईंदा आहिनि हिते। पोइ तव्हां वरी उहे ताना ॿुधा? उहे मूं ॿुधा। पोइ तव्हां सां हाणे गॾु केरु थियो इन ताननि में? सर हाणे त पूरो ॻोठ गॾु आहे। न हाणे शुरू खां ॻाल्हि ॿुधाए न किसो कहाणी शुरू। पहिरीं त घरारो मुंहिंजो
तुंहिंजो घर वारो जी शाबस हुजे हा। माण्हुनि त घर वारनि ते हिकिड़ी लाइन था बि चाढ़नि था, तुंहिंजो घर वारो शाबस अथसि। हा उनजी नालो सपोर्ट छा सां सर अथसि? मामंद उर्स रुंजो। मामंद उर्स रुंजो उर्स रूंझो। जी त रूंझे साहब अव्हांखे चयो त माण्हुनि जे ताननि जो ख़्यालु न कर। जी अच्छा, ऐं घर मंझि छा सूरत हाल हुई? घर में त सर गुरबत हुई। न ताना ताना घर में सर घर वारा माइट जेके हुआ ऐं उन्हनि बि जेको सो कोन राज़ आहे उन्हनि बि रोकियो पे त अच्छा तव्हां रहणो आहे त घर में ई रहो। कंहिं जे कंहिं चयो? मुंहिंजो मां मुंहिंजो भाउ पीउ सभिनि अच्छा, जी उहे घर सभु वरी हिकु पासे थी बीठा, हा तुंहिंजो मुड़ुसु तोसां ॿिए पासे थी जी बीठो। जी ठीकु थियो। हा पोइ उन्हनि अम्मा खे ऐं अबा तोखे हिकिड़े ॾींहुं चयो त हिते रहंदीअ त इहे ताना पिया मिलंदा हा असांखे। या त तव्हां इहे इंजोज़ूं वग़ैरह अहिड़ो ॿाहिरि निकिरणु छॾियो या त पोइ तव्हां हितां वञो हा निकिरी ऐं ॿाहिरि वञी किथे पोइ अव्हांजी मर्ज़ी आहे। असांखे केरु न अची चए त तव्हांजी छोकिरी हेॾां पई वई या हेॾां पई बसि वई। तालुक ई कोन्हे, रस्तो ई कोन्हे, इन हा करे असां ते बार ई न ईंदो। हा हा पोइ सर को सरियाल चवंदो बि कोन। हा हा पोइ मुंहिंजे घर वारे खे मूं चयो मूंखे मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, ख़ुशी आहे ऐं मूंखे ॿाहिरि हिकिड़ी ईंदी जी ॻाल्हि ॿुधाए, जी जंहिं महिल घर मां निकिरे पई पोइ छा पई ओॾी महिल दिलि छा हुई तुंहिंजी? सर पहिरीं त इहो ई हुई त हाणे निकिरणो आहे त निकिरणो आहे। अच्छा हा बसि हाणे ॿाहिरि निकिर पंहिंजी ज़िंदगी ठाह ऐं पंहिंजे बचनि जी ऐं बसि निकिर दुनिया खे छॾ। छॾ छॾिणो आहे त छॾिणो आहे बसि उहो सोचे पोइ हाणे निकिती सिर्फ़ु मुंहिंजे घर वारे जी इजाज़त खपी थिए। पोइ घर वारे मूं हुनखे चयो त आऊं तव्हां चूंदा बि निकिरंदसि न चूंदा तॾहिं बि निकिरंदी बसि मूं अच्छा, हिते करे छॾियो माना आहे। आख़िरी उहो हिकिड़ो रहियल हो, जी हा तो मूं चयो त भला जे इन बि छॾियो। हा हा तॾहिं बि आऊं निकिरंदी हुअसि। हम्म, हा बसि हाणे ही माहौल मां निकिरणो पइजी वियो मूंखे। अच्छा पोइ मुंहिंजे घर वारे चयो मूंखे तव्हां भले निकिरो ऐं मुंहिंजी तव्हां सपोर्ट आउं तव्हां सां आहे गॾु गॾु आहियां, आहियां। माशाअल्लाह। हा पोइ हाणे निकिती पोइ हितां निकिरी वियो, हा निकिरी वियासीं। काॾे वियो? पोइ असां इहे ट्रेनिंगूं कयूं NRP केरु कसो मिलियो? हो त सर इहो NRP वारा मिलिया। जी पोइ ऐं उन्हनि सां गॾु कमु कयो। पोइ SRO वारा आया, सरसो वारा जिन असांखे चयो त असां हिते तनज़ीमूं ठाहींदासीं तव्हांजे ॻोठ में गुरबत घटाइण जो प्रोग्राम खणी आया आहियूं। असां हुन ते कमु कंदासीं। असांखे तनज़ीमूं ठाहिणियूं त असां तनज़ीमूं ठाहियूं ऐं CO जेकी पाड़े सत ते तनज़ीम ठही ऐं असां उन्हनि जा अॻुवाण ॿ थियासीं सदर मैनेजर। पोइ उन खां उहे CO मिलाए सभु पोइ असां हिकिड़ो ॻोठाणी सत ते तनज़ीम वियो ठाही विलेज ऑर्गेनाइजेशन। विलेज पोइ उन खां पोइ असां उहो वियो मिलाए हिकिड़ो UC लेवल ते ऐं माना हिकिड़ो LSO ठाहियोसीं जंहिंजी मां LSO सदर आहियां। पोइ असां उन्हनि जूं मुख़्तलिफ़ ट्रेनिंगूं कयूं जंहिंमें मुख़्तलिफ़ सिखियाऊं। पोइ असांजे जेके ॻोठ में ग़रीब माण्हू हुआ जिन खे मतिलबु अझो कोन हुओ, जेके वीचारा परेशान हुआ, जेके बरसातूं इहे कुदरती आफ़तूं ईंदियूं उन्हनि में पोइ उन्हनि खे सस्ता घर मिलिया। जेके उन्हनि ग़रीबनि खे घर ठाहिण में मददूं ॾिनियूं वयूं ऐं बिना व्याजनि जे कर्ज़ु ॾिनो वियो जंहिं उन्हनि मां पंहिंजा कारोबार कयूं। ऐं सिखिया सेंटर खोलिया विया जंहिंमें जेके छोकिरियूं असांजूं घरनि में वेठियूं हुयूं बेरोज़गार उन्हनि पंहिंजो सिखिया सेंटर में सिखिया वरिती। उहे हींअर माशाल्लाह पंहिंजा हुनर पियूं कनि, सिखिया पियूं कनि, मशीनूं पियूं हलाइनि, भर्त जो कमु वग़ैरह सभु कुझु पियो थिए। उहो रोज़गार पंहिंजो करे हींअर माशाल्लाह उहे ख़ुशि आहिनि। हाणे तुंहिंजे घर तालीम जो छा अहवालु थियो? तालीम त पहिरीं कोन हुई हिते, छोकिरियुनि लाइ कोन हुई, छोकिरनि लाइ हुई। इहो भला छो? हो बि इंसान हा हो बि इंसान त छोकिरियुनि खे लाइ कोन हुई। चऊं छोकिरी पढ़ी छा कंदी? घर ख़राबु जा थींदी। थां ॿुहारी कंदी हा इहा ऐं इन लाइ पराया घर वञी वसाईंदी। इहा इन जे लाइ हा इन जे लाइ त हाणे बसि एतिरो ई पढ़ी क़ुर शरीफ़ पढ़ी बसि इहो त क़ुर शरीफ़ पढ़े ऐं असीं मरी वञूं सुभाणे असांजे क़बर ते अची असां लाइ ख़तमो ॾे बसि एतिरो ई घणो आहे उन लाइ। माना न्याणी थी ख़तमे जे लाइ। हा ख़तमे जे लाइ बसि कोन पढ़े बसि पढ़ी जेको को हिकिड़ी सां 5 क्लास अच्छा 5 क्लास पढ़ी ऐं मथे बसि हाणे इहा वॾी थी वई आहे छोकिरी। हाणे हिनखे कोन्हे आर्डर ॿाहिरि निकिरण जो घर खां, हाणे कोन पढ़ंदी। पोइ उहा वेही रहियूं। पोइ जॾहिं असां इंजोरनि में कमु कयो त आउं ॿाहिरि निकिती हुअसि त माण्हुनि चयो मुंहिंजे पीउ पहिरीं मूंखे पढ़ायो, हीउ ग़रीब हो पर ग़रीब अल्लाह सारू मूंखे पढ़ाई। जीअं आउं पंहिंजी छोकिरी भले केरु न बि पढ़ाए
पर आउं पढ़ाईंदसि। वाह वाह, पोइ सर आउं माना 40-50 छोकरनि जे विच में आउं हिकिड़ी छोकिरी हूंदी हुअसि ठीकु आहे। ऐं छोकिरा ऐं छोकिरियूं गॾु पढ़ंदा हुआ ऐं उन्हनि सां गॾु आउं पढ़ी हुअसि। पोइ जॾहिं इंजियो थियमि त पोइ ॻोठ वारनि ॾिठो त हीअ छोकिरी 2-3 अखर पढ़ियल आहे, हिन वटि तइलीम आहे, तॾहिं त हीअ ॿाहिरि निकिती आहे, एतिरो तॾहिं कुझु त करे ख़राब पई। थी आहे। हा, एतिरो कुझु करे पई। हाणे उन्हनि जी सोच, अच्छा, हाणे इहा हा आहे। हाणे त हाणे असीं बि पंहिंजा बचा पढ़ायूं त असांजूं छोकिरियूं पढ़नि त अॻिते कुझु थियनि। त पोइ उन हिसाब सां हींअर माशाअल्लाह ऐं जेको ट्रेनिंगूं थियूं जेके इन असां एनजीओ जे तरफ़ां ॾिना अथव, छोकिरियुनि खे पढ़ायो, उन्हनि नियाणियुनि जो बि हक़ आहे उन्हनि खे ॾियो। त पोइ उन हिसाब सां हाणे माशाअल्लाह सुठो तइलीम आहे। हाणे असांजी छोकिरियूं इलाही पढ़ंदियूं आहिनि। नौशाबा, वापसि कॾहिं आया आहियो पीउ माउ ॾे? सर कॾहिं मिलण? 2 साल खां बाद। 2 साल बाद। जी जी। अच्छा, पोइ तो कॾहिं हुननि जो हाल अहवालु वरितो त कहिड़े हाल में आहिनि, या हुननि तुंहिंजो हाल अहवालु वरितो त कहिड़े हाल में आहिनि? न सर, आउं हाल वठंदी हुयसि पर हे नाराज़ हुआ, हे चऊं असांखे नथी खपे। नथी खपे। न, हे माण्हुनि सां गॾु हा, बीठा चऊं घर वारे मुंहिंजे खे चवंदा तूं माना माईअ जे चवण ते ख़राब थी, जीअं नौकर आहे न ज़ाल जो। हा, जीअं माई थी चवे तीअं थो करे, भाउ बि उनजे पुठियां आहे। हा, ऐं पोइ उन बि उहे बर्दाश्त कयूं। हा, बसि हिकिड़े चवंदा न, हिकिड़े कन मां ॿुधी ॿिए मां कढी छॾे। 2 कन ॾिना ई न करे अथऊं। उन कोन न ते कयो कंट्रोल। पोइ असां पोइ बसि वरी 2 शुक्र सालनि खां पोइ आईं? जी आई पोइ आईं त छा कई? ऐं आई हुयसि त हिते ॻोठ में कमु करायूं, जोजुनि जी ॿियूं सलवातूं जेके पढ़ाईअ लाइ स्कूल मास्तरनि खे अञा सुधी बि आउं वेंदी आहियां स्कूल। वाह वाह। स्कूल वेंदी आहियां, मास्तरनि खे चवंदी आहियां को ॿार वरनि जा को किताबनि जा मसलो जा बेफारम या वग़ैरह अहिड़ा आउं वेंदी आहियां, स्कूल वेंदी आहियां। केरु कोन वेंदो आउं वेंदी आहियां हुते मास्तरनि सां मीटिंगूं करे मिली उन्हनि खे ॿुधाईंदी आहियां त नंढड़ा हींअर स्कूल असांजा डैमेज थी विया हुआ, तॾहिं छोकिरियुनि खे मोकल ॾेई छॾियऊं, स्कूल जे डैमेज आहिनि, छपर किरनि था ऐं तव्हां न अचो। पोइ आउं वई हुयसि मास्तरनि सां विड़ी, हुननि चयो तव्हां पाण स्कूल ॾिसो। मूं उन्हनि जा पिक्चर कढिया, फ़ोटूं वग़ैरह कढी आई हुयसि। वरी उन्हनि खे ॿाहिरि बि वणनि जे हेठियां बि विहारे तइलीम ॾियो, उन्हनि जो ख़ारिज न करियो। पोइ वीचारा उहे ॿाहिरि नंढड़ा पिया पढ़नि। माना चापुड़े जी किरनि पिया जी। त बि छोकिरियुनि खे चयो त तव्हां न पढ़ो, छोकिरा भले हा, हुजनि। छोकिरनि खे ॿाहिरि विहारियूं त छोकिरियुनि खे छुटियूं ॾेई छॾियूं। हा, त इहो छो छोकिरियूं भला न अचनि। मास्तर बेड़ा। बसि सर इहो हिते ईअं ई आहे त माना जहिड़ो नियाणियुनि खां हक़ खसींदा आहिनि। हा, हर ॻाल्हि में चवंदा आहिनि त छोकिरो अॻियां हुजे, छोकिरी पुठियां हुजे। पर तुंहिंजो मुड़ुसु त तोसां गॾु आहे। हा, मूंसां गॾु आहे। हिकिड़ो माण्हू तोसां हिन दुनिया जी में जी गॾु आहे। बसि अलाह हयाती ॾिए, उनजो ई सहारो आहे तॾहिं त हलूं पिया। भला पोइ हिते आईं, पोइ अम्मा छा चयो, बाबा छा चयो? पोइ बसि आस्ते आस्ते सही थी विया, सही पाणे थी वियो। ॻाल्हायूं आया विया। बसि हाणे शुक्र अलहमदिल्ला वेठा आहिनि। हाणे अॼु बि असां बीमारी जी ट्रेनिंग ते वियासीं। ऐं सुबुह जो 8 बजे निकिरी वियसि। पुठियां घर में ॿारनि जी मानी टिकी अमीअ कई, हाणे छा भले थी तूं चए? वञ, आउं पाणे पुठियां हाणे घर चए थी भली तूं संभालींदी, वञ। ऐं पाणे घर संभालींदी पुठियां तूं अच्छा, वञ। माना हिकिड़ो टाइम तकलीफ़ अचे थी। तकलीफ़ आहे सर, त तकलीफ़ूं ॾिठासीं माशाअल्लाह, हाणे ख़ुशि आहियूं। भला सोचो छा अथई ज़िंदगी कीअं गुज़रणु खपे, इन ते कॾहिं सोचो अथई? जी सर, बिल्कुलु। छा सोचो अथई? सर सोचिया न, ज़िंदगी सुठी माण्हू गुज़ारे त असांजी त अधोलाड़ी हुई, पर असां पंहिंजे बचनि लाइ पिया हाणे सोचियूं। वाह वाह। हा, चवंदी मुंहिंजे बचनि खे तइलीम जेतिरो बि पुॼंदी हुअसि न, जेतिरो थी सघे, भले छा बि दुनिया चए, छा बि करे, छोकिरियुनि खे ॿाहिरि मोकिलींदी हुअसि पढ़ाईअ वाह लाइ। वाह वाह वाह। पढ़ाए उन्हनि खे सुठी तइलीम ॾेई, उन्हनि खे माना ड्यूटीअ लाइ करे, पोइ उन्हनि खे शादी कराईंदी हुअसि। पंहिंजी माना पेरनि ते करे पोइ शादी कराईंदी। ठीकु आहे। हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, पोइ ॿारनि में बि तालीम जो आहे लाड़ो अथनि, जी जी उहे आहिनि त असां पढ़ूं? जी जी अच्छा, जी जी। अव्हांजो मुड़ुसु बि चवे थो जी जी त पढ़नि जी ॿार। जी हाणे तव्हांजो पीउ माउ बि तव्हां सां गॾु आहिनि। जी जी। हा, हाणे छोरियूं ख़राबु न थींदियूं, न हाणे न थींदियूं। उहे सही थी वयूं। जी जी। ठीकु आहे। भला हिन इलाइक़े में, हिन ॻोठ में कुल घणा घर? हितां त 500-600 घर हूंदा। अच्छा, उन 5-6 में जेके मायूं आहिनि, जी। न्याणियूं नथो चवां, मावरूं, जी जी। उहे जेके आहिनि, उहे तोखे सुञाणनि?
जी बिल्कुलु। अवां बि उन्हनि खे सुञाणो? जी बिल्कुलु। अच्छा, जी भला नौशाबा उन्हनि सभिनी जा नाला तोखे यादि आहिनि? जी सर। हाँ? जी अच्छा, कहिड़ियुनि कहिड़ियुनि ज़ातियुनि जा माण्हू था रहनि? सर हिते ख़ासि केली रहनि था, बबर रहनि था, दल रहनि था, रुंजा रहनि था, ऐं बुरफत रहनि था, चुटा, खोसा, दरस, हिते इलाही क़ौमूं सर रहनि था, ऐं जेके कोली, बागड़ी, भील। कोली, बागड़ी, भील ऐं तव्हां सभु उन्हनि में फ़र्क़ु आहे? उठा वेठी में हूअं पुछां थो। न सर उहे असां सां गॾु ॿिन्हिनि जा कम हर शइ, ऐं उन्हनि जा ॿार स्कूल पढ़नि पिया। हींअर असां पोलियो में कमु कंदा आहियूं, उन्हनि जा पोलियो में छोकिरा तव्हां छा छोकिरियूं कयो? तव्हां वियो? जी जी अच्छा, पोलियो वर्कर आहियां, ऐं हुते पोलियो वर्कर आहियां, ॿारनि खे पोलियो खुराक पियारींदी आहियां, ऐं वैक्सीन में बि जेकी मुहिम ईंदी आहे उन में कमु कंदी आहियां। कोविड में? कोविड में मूं कमु कयो सर। अच्छा, जी भला पोइ बीमारियूं वेझे खां ॾिठई? जी बीमारियुनि जो सर कोन्हे ॼाण, कोविड जी असां वैक्सीन लॻाई हुई। हा, पर हूअं वेझे खां कोविड जा के मरीज़ ॾिठई? न सर उहे असां कोन ॾिठा। हिते असां टेस्टूं बि थियूं हुयूं, पर हिते कोन थियो असां हिते वटि, कोई बचाव केस थियो? कोन हो। हा, केस कोन्हे। जी भला हिकिड़ी आख़िरी ॻाल्हि मूंखे ॿुधाए, उहा हीअ आहे त तोखे सियासत जो शौक़ु आहे? जी सर, हा बिल्कुलु आहे। सर मूंखे शौक़ु छा लाइ थियो आहे, मूंखे इन लाइ थियो त हाणे असांखे अॼु सुधी ख़बर कोन्हे त असांजो यूसी चेयरमैन केरु आहे। न असां वटि ॾुखीअ में अचनि, न सुखीअ में अचनि, न को कारण। हाणे असां पूरो साल थियो आहे असां वटि लाइट वई आहे, लाइट आहे कोन का, ऐं रोड न आहे, पाणीअ जी सहूलियत न आहे, कुझु कोन्हे, ऐं स्कूल इहे डैमेज पिया आहिनि, घटियूं। इहे बरसाति पए थी त असां खटुनि ते चढ़िया, जीअं ॿेड़ीअ में वेहे न माण्हू, हीअं असां ॿेड़ियुनि ते वेठा आहियूं। हेठि एतिरो पाणी कीअं लहूं, ऐं पाणी पीअण जो जेको हींअर छोकिरियूं असांजी भरियूं पई सर, तव्हां ॿाहिरि निकिरी रुगो न रोड ते बि ॾिसंदा त हीअ रोड क्रॉस करे जेकी वहे पई न शाख, इन शाख ते पंप लॻल आहिनि, उन्हनि तां पाणी भरे मथे ते वाड़दियूं वॾियूं नियाणियूं पोइ हिते अचनि थियूं। जॾहिं बारिश पए थी न, पोइ हेतिरे पाणीअ में उहो उन मां पाणीअ मां घिड़ी वेंदियूं आहिनि, ख़राबु पाणी जेको न कलर जो हूंदो आहे, पोइ उन्हनि खे चमड़ीअ जूं बीमारियूं, मलेरिया, कालरा, पोइ माना वधी वेंदो आहे न ॻोठ में। त उहो आउं ॾिसां थी न, मूंखे पोइ लॻंदी आहे कावड़ त छो हेॾी बजट अचे पई यूसिन जी, उहो खणनि पिया त लखूं रुपया खणनि था, उन मां हर महीने 1 लख जो रुॻो ॻोठ में नंढो नंढो कमु कराईंदा वञनि, तॾहिं बि असां चऊं त वाक़ई यूसी कुझु कनि था, उहो त ॾिसजनि ई कोन पिया। बाक़ी जेको हुन में चवंदा आहिनि त जेको वाउंट वेझाईंदा आहिनि, पोइ जेके पोड़ियूं मरी ईंदियूं न, असांखे बि यादि कोन हूंदी, उन्हनि जी फाताऊं करणु ईंदा आहिनि, जेके असां धणी विसारे वेहंदा आहियूं, पोइ उन्हनि जूं फाताऊं थींदियूं आहिनि, पोइ ईंदा आहिनि। पोइ हुननि खे माना कमु अचे थो न? हा हा भई वाउंट थींदा आहिनि त पोइ वरी असांजा जेके हिते ॻोठ जा आहिनि ख़ासिया चङा, उहे ईंदा आहिनि, बाबा असांजी पार त न, हाणे केरु ॻाल्हाए, बाबा फलाणो चङो मुड़ुसु आयो आहे, हिनजी इज़त करियो, हलो वाउंट ॾियो। पोइ हाणे तुंहिंजी पार त कंदा न ॻोठ वारा? वाउंट ॾेई अचनि। हाणे पोइ पार तुंहिंजी कंदा न? सर कंदा न कंदा, आउं बीहंदी हुअसि, बाक़ी मूं चयो आहे, मूं चयो न यूसी चेयरमैन खे ख्वार कंदी हुअसि। अच्छा, त हुन जूं अखियूं फटिजनि त वाक़ई मूंखे छोकिरी पर यूसी चेयरमैन थियण खां पोइ तव्हां छा कंदव? सर असां आउं बिल्कुलु ॻोठनि जा कमु कंदी हुअसि, ईअं न त रुॻो पंहिंजा पेट भरे वेही रहिजे, हू त हक़ु आहे उन्हनि जो, छो त असांखे अॻियां हक़ु आहे न, उन्हनि जो मिले थो त असीं खाईंदासीं, असांखे त मथां त जवाबु ॾियणो। 6 लख था अचनि, 5 लख था अचनि, 10 था अचनि, 20 था अचनि। जी सर 5 लखनि मां न, जे यूसी चेयरमैन 2 लख खीन न, 3 लखनि जो कमु कनि तॾहिं भलाई थी वञे, थिए कोन पियो, कुझु बि कोन्हे को, हिकिड़ो नलको रुॻो पोइ न, हेॾो ॻोठ 500 घर आहिनि, उन्हनि ते हिकिड़ो नलको बि नथो लॻे, लाइन वठी हितां थोरो छिके, हिते असांखे हिकिड़ो नलको हैंडपंप हणी ॾिन, जीअं त असांजा बचा सुखिया थियनि। सॼो ॾींहुं असां पाणी भरे भरे असांजा जेके बाग़ार सर जेके मथे जा वार आहिनि न, से बि सड़ी विया आहिनि। नौशाबा, तव्हांजी वॾी महिरबानी, असांखे अवां टाइम ॾिनो ऐं आउं सम्झां थो सिंध जे हर ॻोठ में जेका दिलेरी, जेका बहादुरी, जेका औरतुनि खे पढ़ाइण जे लाइ दिलि में ख़्वाहिश आहे, जेका तड़प आहे, उहा अवां मंझि बि आहे। ऐं अवां जो वर, अवां जो वालिद साहबु, अवां जी वालिदा मोहतरमा अॼु सभु अवां सां गॾु आहिनि।
पर अॼु इन सभु गॾु ताईं पहुचण में बि अवां हिकिड़ो पंधु कयो आहे, जी हिकिड़ो सफ़र कयो आहे। अलाह तव्हांजो सफ़र वधीक तणाव करे। अच्छा लीडर टीवी अवांजी थोराइती आहे जो अवां असांखे टाइम ॾिनो ऐं अवां सां 2 घड़ियूं कचहरी कईसीं। वॾी महिरबानी। हीअ हुई मोहतरमा नौशाबा रोंजो साहिबा ऐं हुन जूं ॻाल्हियूं ॿुधी माण्हू हिकिड़े लम्हे हिकिड़े साहित्य हीअं सोचे त जॾहिं माण्हुनि जा ताना हिन समाज जूं तोमतूं बार ऐं वज़न एॾा थी वञनि जो घर जा माण्हू बि शक करणु लॻनि ऐं घर जा माण्हू बि ॾुखिया थी पवनि ऐं ॾुख मंझां पंहिंजी जिंद जे टुकड़े खे चवनि त तूं कुझु घड़ियूं असां खां परे हूंदीअ त असां त ॿार लहंदा। ऐं थोरियूं घड़ियूं गुज़रण खां पोइ वरी जिन जो नौशाबा हाँ जो हीअं जो हार हुई ऐं अखियुनि जो ठार हुई, उहे साॻो पीउ माउ वरी वापसि आया। अॼु उहे हुन सां गॾु रहनि था ऐं उन में नौशाबा चाहे थी त हू ज़िले काउंसिल न सही पर यूसी टंडो हाफ़िज़ गुलाम में टंडो हाफ़िज़ शाह में हू मेंबर थिए, चेयरमैन थिए, कुझु न कुझु करण वारा माण्हू पैदा थियनि। ऐं आउं ज़िले चेयरमैन जनाब पंवर साहब खे ऐं हितां जे वस वारा जेके MP आहिनि, MNA आहिनि, उन्हनि सभिनी खे गुज़ारिश थो कयां हिकिड़ो ॾींहुं गुज़री वेंदो, वरी ॿियो ॾींहुं उहो तव्हांजो हूंदो या तव्हांजो न हूंदो। इन करे कोशिशि कयो त हिकिड़ो ॾींहुं बि तव्हांजो थिए ऐं ॿियो ॾींहुं बि तव्हांजो थिए ऐं पंहिंजा ॾींहं न ॻणियो ऐं पंहिंजो किरदारु ॻणियो। पंहिंजो किरदारु ॻणींदे ॻणींदे सिंध जे माण्हुनि जी जे अवां ख़िदमत नथा कयो त पंहिंजी जाइ छॾियो, का नौशाबा अचे, को ॿियो माण्हू उते अचे। लीडर टीवी में वरी कंहिं ॿिए साहित्य में कंहिं ॿिए ॻोठ में अवां सां गॾु हूंदासीं। वॾी महिरबानी। असां हिन प्रोग्राम हलंदे ऐं नौशाबा जी ॻाल्हियूं ॿुधंदे पोइ नौशाबा जी वालदा खे चयोसीं त हिकिड़ा 2 लफ़्ज़ असां सां ज़रूरु ॻाल्हाए। सो हाणे अचो त नौशाबा जी अम्मा सां ॻाल्हायूं। नौशाबा जी अम्मा अस्सलाम वालेकुम। अम्मा तुंहिंजो नालो छा आहे? सारा। सारा। हा, पोइ ही ॿार जो हलिया विया तुंहिंजो नाठी ऐं तुंहिंजी धीअ, पोइ माण्हुनि जा ताना बंदि थी विया? माण्हुनि माठ कई? हा, पोइ तोखे बि दिलि खे थधो छंडो पियो, पोइ तूं ख़ुशि हुईं? ख़ुशि हुयसि, बच्चा न खणंदा माण्हू ख़ुशि थींदो। पोइ कावड़ी वेठी हुयसि पर पोइ बच्चा हुआ, पोइ वरी बि वञी भेड़ी थियसि ऐं बच्चा कंहिंजे आसरे छॾियो। हा, पोइ वरी वञी पंहिंजे बच्चनि सां गॾियसि। हा, पोइ हाणे हीअ जो वञे थी ट्रेनिंग ते NGO में, त पोइ हाणे अॼु तुंहिंजो छा ख़्यालु आहे? भले पई वञा, हुनजे घर वेठी आहियां, बच्चा संभाले। हुनजा ॿार हाणे अव्हां पिया संभालियो? असीं पिया संभाले। अच्छा, अव्हां हाणे हुन खां नाराज़ त कोन आहियो? ऐं पंहिंजे नाठी खां बि नाराज़ कोन आहियो? जेको अव्हां था चओ अव्हांजो मुड़ुसु बि ईअं ई थो चए? हा। पोइ हाणे भला उहे ताना बाना कॾहिं सोचियो अथई त माण्हू छो था ताना ॾियनि? माण्हू ताना ॾींदा रहियासीं, हुनजो मुंहुं छॾे वञूं पियो चओ। हाणे तव्हां चओ था पिया चवंदा ॿुधंदासीं त वरी बि वधी वेंदासीं, ॿुधूं ई कोन था। हा, पोइ हाणे छा था कयो? ॿुधी हिकु कन मां वरी ॿिए मां कढियो छॾियो। ॿिए मां कढी छॾियो? अच्छा, भला इहो कमु अॻे छो न पए कई? इहो कमु अॻे छो न पए कई जो नौशाबा हुनखे कढी छॾी? पोइ अॻे ॿुधी ॿुधी थकी पईसि, पोइ नौशाबा सां वड़ी वई सम्झ न कर। हा, पोइ वरी सोचियुमि हा त दुनिया असांखे परे वञी छॾींदी। हा, वेड़ा असांखे दुनिया छॾी आहे। हा, असीं त टुटी वेंदासीं। हा, पोइ वरी बि ठही वियासीं पाण। हा, पाण गॾिया वेठा। अव्हांजी वॾी महिरबानी। ऐं अव्हांजा इहे 2-3 जुमिला सॼी सिंध जे माउरनि जे लाइ, सॼी सिंध जे नियाणियुनि जे लाइ उहे तमामु वॾी दिलि वधाइण वारा जुमिला आहिनि। वॾी महिरबानी। नाज़रीन, ही आहे सारा रूंझो पंहिंजे नौशाबा जी अम्मा। सो हिन चयो त पहिरियां ताना थकाइनि था,
पोइ जॾहिं सोचूं था त पोइ वरी असां पंहिंजो पाण खे सम्झायूं था ऐं पोइ ताना पोइ असांजी सोच उन्हनि में जहिड़ो थो थिए ऐं पोइ हिकिड़े ॾींहुं असांजी सोच खटे थी। हाणे पंहिंजी न्याणी ऐं पंहिंजे नाठी खे चवंदी आहियां अवे भले घर खां ॿाहिरि घुमणु वञो, मीटिंगूं कयो, NGO में वञो, अव्हांजा ॿार मां संभालींदमि। ऐं वॾी ॻाल्हि त अदी सारा जा जो जेको वर आहे उहो बि उन सां गॾु आहे। हाणे उन्हनि खे माण्हुनि जा ताना कुझु बि नथा कनि ऐं बकोल अदी सारा जे त हिकिड़े कन मां ॿुधंदी आहियां, ॿिए कन मां कढी छॾींदी आहियां। लीडर TV ॾिसण जी वॾी महिरबानी।